पक कयो त भॻवानु बि ॿियो कोन्हे, उहो बि मुंहिंजो ई रूप आहे। इहा पक करण सां सभु विकार तव्हांजा निकिरी ख़लास थी वेंदा। पर जेसिताईं भॻवान जी जुदाई अथव न, तेसिताईं कोई विकार कोन वेंदो आहे। भॻवान जी जुदाई करे तव्हां पूजा बि कंदा, पाठ बि कंदा, दान बि कंदा, धर्म कंदा, पुञ कंदा, छा बि कंदा, कहिड़ो बि पुञ कपायो, पर भॻवान जी जुदाई तव्हांखे विकारी ठाहे छॾींदी। जेका भॻवान जी जुदाई तव्हांजी ख़लास थींदी त जंहिंखे ॻोल्हियां पियो उहो मूंखे मिली वियो। उहा जेका जुदाई ख़लास थींदी, उहा ई तव्हांखे परमात्मा जी उहा भेंट थींदी। भॻवानु सुहिणे में सुहिणी गिफ्ट ॾींदो आहे तव्हांजो निश्चो, त तूं निश्चो अहिड़ो तूं कर जो हिकु ज़री बि तोखे ॿाहिरि ॾिसणु न अचे त इहो मूंखां जुदा आहे। कहिड़ी जुदाई, छाजी जुदाई, सभु त मां ई आहियां।